मौसम जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु जुमे जे ॾींहुं 18 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान सिंध में कहिड़े इलाइक़नि में बरसाति घणी थींदी ऐं किथे गर्मी ऐं किथे तूफ़ान ईंदो। दोस्तो तव्हांखे सॼी वीडियो में मालूमात ॾींदासीं, इन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो जीअं तव्हांखे सॼी सम्झ में अची वञे तफ़सीलात। ऐं इन वीडियो खे पहिरियां शेयर करे छॾियो, कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट ज़रूरु मिले। अगर शायद को सो वीलॉग यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो त इन खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। तफ़सीलात तव्हांखे ॾींदा हलूं त अॼु कश्मीर में ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसाति घणी थींदी, किथे किथे इलाइक़नि में मॉनसून जी बरसाति वांगुरु थींदी ऐं पंजाब जे इलाइक़नि में अॼु सफ़ा गर्मी में शिदत ईंदी ऐं सिर्फ़ु मरी में बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी पंहिंजी सोनारी सिंध में अॼु गर्मी घणी थींदी, गर्मी में शिदत ईंदी ऐं सिंध जे कहिड़े बि इलाइक़े में अॼु बरसाति जा बिल्कुलु इम्कान न आहिनि ऐं गर्मी में शिदत ईंदी। बाक़ी अॼु कराची में बि बरसाति जा इम्कान न आहिनि। सॼी सिंध में किथे बि बरसाति जा इम्कान न आहिनि 24 खां 36 कलाकनि जे दौरान। ही फ़िलहालु 4-5 रोज़नि ॾींहंनि ताईं त सिंध में ख़ासि करे किथे बि बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी उन खां बाद में जेका अपडेट ईंदी वेंदी उहा तफ़सीलात सां रोज़ानो तव्हांखे असां ॾींदा वेंदासीं। ऐं बलूचिस्तान में बि गर्मी में शिदत ईंदी, बलूचिस्तान में बि बरसाति जा इम्कान किथे किथे आहिनि, घटि आहिनि, बस एतिरा न आहिनि। ख़ासि करे जेका बि असां तव्हांखे अपडेट ॾींदा अचूं था, इहा ई अपडेट तव्हां अॻिते बि पुॼाईंदा वञो, शेयर ज़रूरु कंदा कयो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।